गज्जू क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जे टक्कर लगण सबब पोरियत मोहसिन ख़ासकेली सख़्त ज़ख़्मी थी पियो। स्टाफ ते मौजूद माण्हुनि ज़ख़्मी पोरियत खे तिबी इलाज लाइ सिविल अस्पताल मकली मुंतक़िल करे छॾियो। मांजन में छित तां कबूतर पकड़ण दौरान 13 वरियनि जो नीगर करंट लगण सबब फौत थी वियो। वारसनि मूजिबि नीगर इरफान मेमण छित तां कबूतर पकड़े रहियो हो त खेसि 11,000 वोल्टेज वारी तार मां करंट लॻो, जंहिं सबब हू सख़्त ज़ख़्मी थी पियो। हंगामी बुनियादुनि ते ज़ख़्मी नीगर खे तिबी इलाज लाइ लम्स अस्पताल पहुतासीं, जिते डॉक्टरनि संदसि मौत जी तस्दीक कई। फोतीअ जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। हबचौकी ओभल अबू होटल वेझो कोयटा खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच ऐं पिकअप गाॾी जो टक्कर थी पियो। टक्कर जे नतीजे में मोहम्मद यूनिस, मोहम्मद अली, अब्दुल नबी समेत 9 ॼणा मौक़े ते फ़ौत, जॾहिं त 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। इतला ते रेस्क्यू टीमुनि फ़ौतुनि ऐं ज़ख़्मियुनि खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो, जंहिं बाद ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में कराची रेफर कयो वियो। ठकराटू वेझो मुबारकपुर पुलिस मंशात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे हिकु जवाबदार करम मेहर खे गिरफ़्तार कंदे संदसि कब्ज़े मां 600 ग्राम चरस करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि अवामी शिकायतुनि बाद SSP सखर जी हिदायतुनि ते कार्रवाई कंदे करम मेहर खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। मीरपुर ख़ास ओल्ड सिविल अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में नामालूम रिक्शा पुलिस एहलकार अशरफ आरई जो लाश रखी फरार थी वियो। डॉक्टरनि मूजिबि फोतीअ जी सुञाणप संदसि खीसे मां मिलियल बैंक स्लिप मां कई वई आहे। इतला ते वारस सिविल अस्पताल पहुची विया। वारसनि मूजिबि गुज़िरियल ॾींहुं अशरफ घर खां निकितल हो। अॼु संदसि मौत जो इतला मिलियो।